मीहर खान रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महेसर। पीपी लेडीज़ विंग सिंध जी अॻवान शबनम तलत महेसर चयो आहे त मीहर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। उन लाइ सिंध सरकार हेल्थ खातो सरगर्म आहे। मच्छर मारे स्प्रे कयो पियो वञे। सिंध सरकार खे गुज़ारिश थी करियां त डेंगी खे नज़र में रखंदे मच्छर मारे स्प्रे सां गॾु ग़रीब माण्हुनि में महारा बि तक़सीम कया वञनि त जीअं आम माण्हू सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। अहिड़ो इज़हार हुन मीहर में सहाफ़ी शाहिद महेसर यार्ज मोहम्मद महेसर जी रिहाइश गाह ते सहाफ़ियुनि तोड़े औरतुनि जे मुख़्तलिफ़ वफ़दनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त सिंध में पीपल्स पार्टी जी औरत विंग खे वधीक सरगर्म करण जी ज़रूरत आहे। उन करे पार्टी क़यादत ख़ासि करे पीपी दादू जे ज़िले सदर पीर मुजीबुल हक़ सां गॾिजी दादू पीपी जी औरत विंग खे वधीक मज़बूत कयो वेंदो। पीपी अवामी पार्टी आहे, उनखे केरु बि ख़त्म नथो करे सघे। पीपी ऐं बिलावल भुट्टो सिंध जी बहितरी लाइ कमु करे रहिया आहिनि। सिंध में सिहत खाते समेत समूरनि खातनि खे वधीक बहितर कयो वियो आहे। असीं चाहियूं था त सिंध जे माण्हुनि खे वधीक सहूलियतूं ॾियूं। अवामी माण्हू आहियूं, अवाम जे सहकार सां सभु कुझु करे रहिया आहियूं। मुख़ालिफ़नि वटि कूड़ी प्रोपेगंडा खां सवाइ कुझु बि नाहे।